हुकूमत अवाम ते हिकु वधीक पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल हिक ई धक में ₹5.40 फी लीटर महांगो करण जी मंज़ूरी ॾिनी वई। हुकूमत गासलेट ₹1.39, डीज़ल ₹2.54 ऐं लाइट डीज़ल ₹1.27 महांगो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। तेल जी शयुनि जा अघ वधण खां पोइ पेट्रोल जी नई क़ीमत ₹118.90 फी लीटर थी वेंदी। डीज़ल जी नई क़ीमत ₹116.53 फी लीटर, गासलेट जी नई क़ीमत ₹87.14 फी लीटर ऐं लाइट डीज़ल जी नई क़ीमत ₹84.60 फी लीटर थी वेंदी। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन डॉक्टर शहबाज़ गिल चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ओघरा तरफ़ां तेल जी शयुनि जा अघ वधाइण जी समरी खां पोइ अघ वधाइण जी मंज़ूरी ॾिनी। हुन जो त ओघरा पेट्रोल जो अघु ₹11.90 वधाइण जी तजवीज़ ॾिनी हुई। ओघरा जी तजवीज़ तहत अघ न वधाइण जो बार हुकूमत बर्दाश्त कंदी। शहबाज़ गिल चयो त वज़ीर आज़म ओघरा जी सिफ़ारिशनि जे उबतड़ अवाम खे हद खां वधीक रिलीफ फ़राहम करण जो फ़ैसिलो कयो आहे।